दोस्तो, दुनिया में के शख़्स अहिड़ा हूंदा आहिनि जिन ते हर को नाज़ कंदो आहे, हर कंहिंखे फ़ख़ुरु थींदो आहे। अगरि कंहिंजो दोस्त हुजे, कंहिंजो मिटु माइटु हुजे, कंहिंजो ॼातल सुञातल बि छो न हुजे, या पंहिंजे शहर जो वासी हुजे ऐं उन का वॾी हासिलात हासिलु कई हुजे त हर को पियो उनजे वेझो वेंदो आहे ऐं पाण खे पियो पढ़ाईंदो आहे त मुंहिंजी बि हिन सां वाक़फ़ियत आहे। त असां बि पाण पढ़ाइण लाइ हिते 4-5 दोस्त गॾु थिया आहियूं। उहे हेॾां भॻवानु बाबाणी वेठो आहे ऐं हिते इहो कन्हैयो शेवाणी वेठो आहे जी सर। होॾां ओम टहलियाणी वेठो आहे ऐं मां वेठो आहियां हिते नारी लछवाणी। हाणे असां पाण छा ते था पढ़ायूं, असांखे पंहिंजो पाण ते फ़ख़ुरु महसूसु इन करे पियो थो थिए त असांजो हिकिड़ो दोस्त आहे राजेश आसूदाणी रकीब, जेको रहंदो त नागपुर में आहे। अॼु 19 फेबरवरी 2022 ते हीअ असांजो दोस्त भोपाल में आयो आहे ऐं रिज़र्व बैंक ऑफ इंडिया जे गेस्ट हाउस में रहियल आहे। असां सभु दोस्त हुते गॾु थिया आहियूं। राजेश आसूदाणी रिज़र्व बैंक ऑफ इंडिया में असिस्टेंट जनरल मैनेजर जे पोस्ट ते कमु करे रहियो आहे। बचपन खां या ईअं चइजे ॼम खां ई नाबीन आहे। चवंदा आहिनि नाबीन ॾिसी कोन सघंदा आहिनि, पर हीउ उहो नाबीन आहे जेको असां सभिनि खां वधीक ॾिसंदो आहे, असां सभिनि खां वधीक सम्झंदो आहे ऐं असां सभिनि खां वधीक ज्ञान रखंदो आहे। उहो आहे राजेश आसूदाणी रकीब। वधीक तव्हांखे वाक़फ़ियत ॿुधायां त राजेश आसूदाणीअ हेल ताईं एजुकेशन जे फील्ड में, शिक्षा जे खेत्र में 19 गोल्ड मेडल हथु कया आहिनि। 19 केॾी वॾी ॻाल्हि आहे साईं। कंहिं घर में अगरि हिकु गोल्ड मेडल बि को ॿारु खणी ईंदो आहे, को शख़्स खटी ईंदो आहे को गोल्ड मेडल, त आड़े पाड़े वारा बि, शहर वारा बि, सॼे देश वारा बि उन ते नाज़ कंदा आहिनि। त असांजे हिन दोस्त राजेश आसूदाणीअ 19 गोल्ड मेडल हथु कया आहिनि त सोचो असांजी छाती केतिरी न वेकिरी थी पई हूंदी त असांजो ही दोस्त आहे। ताज़ो माना 3 अगस्त 2021 में 3 डिसंबर हा माफ़ु कंदा 3 डिसंबर 2021 में राजेश आसूदाणीअ खे भारत जे राष्ट्रपति दिल्लीअ में घुराए, दिल्लीअ जे विज्ञान भवन में हिन खे वॾो सम्मान ॾिनो। त अॼु राजेश असां सां गॾु आहे त छो न उन खां इहा ॼाण वठूं त खेसि राष्ट्रपतिअ दिल्लीअ में घुराए विज्ञान भवन में जेको हेॾो सम्मान ॾिनो, उन जो कारण छा हो, उन जो सबबु छा हो, इहा असां सभिनी सिंधियुनि खे बि ख़बर पए ऐं ॿियनि माण्हुनि खे बि ख़बर पए। त राजेश साईं इहो असांखे ऐं थोरे में ॿुधाईंदा त तव्हांखे इहो सम्मान कहिड़े कारण, कहिड़े सबबु ॾिनो वियो। महिरबानी। शुक्रिया नारी भाऊ ऐं सभई दोस्त। ॾाढो सुठो थो लॻे तव्हांजे विच में भोपाल में मां आयो आहियां ऐं तव्हां सभई मूंसां गॾु वेही रूह रिहाणियूं कयो पिया था ऐं जंहिंखे तव्हां पाण पढ़ाइण था चओ, मुंहिंजे लाइ त उहो हिकु सुठी ॻाल्हि, फ़ख़्र जी ॻाल्हि आहे कि मूंखे तव्हांजी सोहबत नसीब थी आहे ऐं हीअ शाम, हीअ सॼो ॾींहुं सभाॻो आहे। ऐं हाणे तव्हां जेका ॻाल्हि पुछी त कंहिं सबबु इहो थियो, हा, उहो कहिड़ो कारण हो जो राष्ट्रपति साहिब तव्हांखे सम्मानित कयो? हा, 3 डिसंबर 2021 में मूंखे 2020 जो प्रेसिडेंट्स अवॉर्ड, जंहिंखे चवंदा आहिनि राष्ट्रपति पुरस्कार जी, डिसेबिलिटीअ में रोल मॉडल कैटेगरी थींदी आहे। रोल मॉडल कैटेगरी जी, त रोल मॉडल जे तौरु फॉर पर्सन्स विद डिसेबिलिटी 3 डिसंबर जीअं तव्हांखे ॼाण आहे कि इंटरनेशनल डे
मल्हायो वेंदो आहे फॉर पर्सन्स विद डिसेबिलिटीज़। अच्छा 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 अच्छा। जी, त हर साल 3 दिसंबर ते? हर साल 3 दिसंबर ऐं अंतर्राष्ट्रीय लेवल ते जी। ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। त हर साल राष्ट्रपति कुझु चुनिंदा माण्हुनि खे दिव्यांग फील्ड में जी पुरस्कार ॾींदा आहिनि अलॻि अलॻि कैटेगरीज़ में। जी। त हीउ 2020 जो पुरस्कार जेको 2020 में न ॾिनो वियो कोविड जे करे, 2021 में पर्सनली घुराए उते विज्ञान भवन में। अच्छा। ऐं रोल मॉडल कैटेगरीअ में मूंखे अता कयो वियो पुरस्कार। हक़ीक़त में 2020 में ॾियणु खपंदो। जी, 2020 जो अवॉर्ड आहे, 2021 में ॾिनो वियो। त 2021 में इहे अवॉर्ड ॾिना विया। ठीकु आहे। हाणे रोल मॉडल में सभु कुझु अची थो वञे, जेका बि मुंहिंजी हासिलात आहे। जी। जीअं तव्हां चयो कि तइलीमी खेत्र में जी 19 गोल्ड मेडल्स मिलिया आहिनि। वॾी ॻाल्हि आहे साईं, 19 गोल्ड मेडल वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी। ऐं इहे जेके मिलिया आहिनि इहे लॉ ऐं अंग्रेज़ीअ में मिलाए करे मिलिया आहिनि। अंग्रेज़ी MA जी ऐं LLB मिलाए करे, ऐं मां टिनी इन्हनि फील्ड्स में अंग्रेज़ी अदब जी ऐं कानून ऐं अप्लाइड साइकोलॉजी, जी इन्हनि टिनी में पोस्ट ग्रेजुएशन विथ गोल्ड मेडल्स कई आहे। जी। त इहा हिकु तालीमी खेत्र जेको थी वियो, ऐं इहो सभु डिस्पाइट बीइंग टोटली ब्लाइंड सिंस बर्थ। जीअं ॼाए ॼम खां मां नाबीन आहियां, ॾिसण में नथो अचे। त इहो हुजण खां पोइ बि जेका आम मेरिट लिस्ट हूंदी आहे, जनरल मेरिट लिस्ट ऑफ बोर्ड या यूनिवर्सिटी, त 10 खां वठी करे मां ऐं मुंहिंजा 2 वॾा भाउ डॉक्टर घनश्याम आसूदाणी ऐं डॉक्टर विनोद आसूदाणी। उन्हनि जो वॾो नालो आहे साईं? जी बिल्कुलु, ऐं उन्हनि जी मूंखे प्रेरणा बि आहे, उन्हनि जो गाइडेंस बि आहे। जी। ऐं असां टिनी 10 दर्जे खां वठी सभिनी परीक्षाउनि में पब्लिक एग्ज़ामिनेशन्स जेके आहिनि उन में मिली करे 32 गोल्ड मेडल्स हासिलु कया आहिनि। ऐं जंहिंजे करे लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स में बि नालो असांजो दर्ज आहे। जी। ऐं इहे सभु आम जेके मेरिट लिस्ट, काई अलॻि कैटेगरी डिसेबिलिटीअ में न, मतिलबु जनरल कैटेगरीअ में। जी। त मूंखे 19 ऐं बाक़ी उन्हनि जा सभु मिलाए करे 32 इहे गोल्ड मेडल्स। जी। त इहा तइलीमी खेत्र जी जेका हासिलात। ॿी जेका प्रोफेशनल खेत्र में, जो रोल मॉडल में सभु कुझु मिलाए करे उहो ॻणींदा आहिनि। अच्छा। त प्रोफेशनल खेत्र में जीअं तव्हां ॿुधायो कि मां रिज़र्व बैंक ऑफ इंडिया में असिस्टेंट जनरल मैनेजर जे पद ते कमु करे रहियो आहियां। इहा वॾी ॻाल्हि आहे साईं, हेॾे वॾे पद खे संभालणु ऐं तव्हां सॼो कमु कंप्यूटर ते कयो था। जी बिल्कुलु, कंप्यूटर ते। हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि। 2004 में मां ग्रेड B DR डायरेक्ट रिक्रूट करके ज्वाइन कयो रिज़र्व बैंक ऑफ इंडिया। पहिरियों नाबीन शख़्स हुउसि मां भारत में जंहिं रिज़र्व बैंक ऑफ इंडिया में डायरेक्टली ग्रेड B ऑफिसर पद ते। हाणे उन खां पोइ त चङनि माण्हुनि हाणे बैंकिंग जॉइन कई आहे, ब्लाइंड माण्हुनि, पर मां पहिरियों नाबीन शख़्स हुउसि जंहिं इहो 2004 में रिज़र्व बैंक जॉइन कई। उन खां पोइ प्रमोशन थी करे हिन वक़्तु मां असिस्टेंट जनरल मैनेजर जे पद ते आहियां। त इहा थी प्रोफेशनल जेका ॻाल्हि। इन खां सवाइ जेका अदब जे खेत्र में ऐं सामाजिक खेत्र में जेको थोरो कुझु मां करे सघियो आहियां। लिटरेचर में त तव्हांखे ख़बर आहे कि 3 किताब मुंहिंजा शाया थिया आहिनि, सिंधीअ में ऐं हिंदीअ में मिलाए करे। उन मां 2 डॉक्टर विनोद आसूदाणीअ सां गॾु ऐं हिकिड़ो अकेलो शाया थियल किताबु आहे। ऐं इन खां पहिरियों किताबु हो हिंदी ग़ज़लनि जो अधूरा आसमान। मां ऐं डॉक्टर विनोद आसूदाणी मुंहिंजो भाउ ॿिन्ही गॾिजी 2002 में शाया थियो हो किताबु। उन खां पोइ वर्जिन वर्सिस नाले सां श्री हरी दिलगीर जेके असांजा माहिनाज़ शाइर आहिनि सिंधीअ जा, उन्हनि जूं कुझु अणछपियल रचनाऊं जेके उन्हनि पंहिंजी मंगणी ऐं शादीअ जे विच जे वक़फ़े में लिखियूं हुयूं, उन्हनि जो असां सिंधी तर्जुमो कयो। मां डॉक्टर विनोद आसूदाणी ऐं श्री राम दरियाणी दरियाणी त उन्हनि जा सुपुत्र ई आहिनि। जी हरी दिलगीर जा। त उहे वर्जिन वर्सिस जे नाले सां उहो बि किताबु शाया थियो। ऐं इन खां पोइ 2020 में, अॼु खां 2 साल पहिरियां, जेकर नाले सां सिंधी ग़ज़लनि ऐं कविताउनि जो हिकिड़ो मजमूओ हिते शायदि भोपाल में ई मां हुनजो उन जी सॼी जेका सेटिंग कई जी, टाइप सेटिंग ऐं श्री भगवान बाबाणी जी असांजे बिल्कुलु सहयोग मूंखे प्राप्त थियो। भगवान बाबाणी हुन ते वॾी महिनत कई ॾाढी बिल्कुलु, ऐं हिकिड़ो तमामु सुहिणो किताबु सिंधी अदब खे ॾिनो।
राजेश आसूधाणी नाले सां। त इहे 3 किताब शाया थियल आहिनि। इन खां सवाइ हिकिड़ो यूट्यूब लिटरेरी चैनल बि मां ऐं डॉक्टर विनोद आसूधाणी मिली करे हलाईंदा आहियूं, द लिटरेरी लेंस। अच्छा। उहो तनक़ीदी चैनल आहे। उन ते अलॻि अलॻि विषयनि ते अलॻि अलॻि साहित्यिक रचनाउनि ते असीं उन्हनि ते चर्चा कंदा आहियूं ताकी साहित्य जेको आहे उहो सभिनी ताईं पहुचे, सभी उनखे माणे सघनि साहित्य खे। इन खां सवाइ समाजी क्षेत्र में जेको थोरो घणो मां कयो आहे, मतिलबु 2 संस्थाऊं आहिनि। हिकिड़ी डेयर नाले सां आहे, डिसेबिलिटी एडवोकेसी रिसर्च एंड एजुकेशन। अच्छा, हुनजो शॉर्ट में आहे डेयर। हा, डेयर। ऐं ॿी VBRE जी। ऐं ॿी विबीवा नाले सां आहे, विजुअली इम्पेयर्ड बैंक एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन। अच्छा अच्छा। इन्हनि ॿिन्ही जो मां फाउंडर प्रेसिडेंट आहियां। वाह वाह। त इन्हनि ॿिन्ही जूं गतिविधियूं हलंदियूं आहिनि। क्लास हलंदा आहिनि स्टूडेंट्स लाइ, ब्लाइंड विद्यार्थियुनि लाइ फ्री क्लास असां हलाईंदा आहियूं। उहे कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स जा क्लास या कंप्यूटर जा क्लास। त हर साल असांजी संस्था मां कुझु ब्लाइंड स्टूडेंट्स क्रैक कंदा आहिनि कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स। 5-6 हर साल क्रैक कंदा आहिनि। ऐं उन खां पोइ हिकु भेरो बैंक में जॉब मिली वञे, उन खां पोइ जेके चैलेंजिस अचनि था, त उन लाइ उहा ॿी संस्था जेका विजुअली इम्पेयर्ड बैंक एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन, असां पूरी ऑल इंडिया रिपोर्ट ठाहे करे कि वर्किंग कंडीशंस कीअं आहिनि, प्रोविजन्स लॉ जा छा हुजणु खपनि, इहा असां मिनिस्ट्रीअ में बि सबमिट कई आहे, रिपोर्ट ॾिनी आहे ठाहे। ऐं इन तरह जी पहिरीं इहा रिपोर्ट हूंदी काई हिंदुस्तान में जेका ठही हुजे। त इहे सभु सामाजिक गतिविधि। इन खां सवाइ जेको कानून ठहियो आहे, राइट्स ऑफ पर्सन्स विद डिसेबिलिटीज़ एक्ट, इहो ठाहिण लाइ बि मां चङा इनपुट्स ॾिना। विज्ञान भवन में कंसल्टेशन थियो, अलॻि अलॻि जॻहियुनि ते कंसल्टेशन थियो। त ॾाढा मुंहिंजा सुझाव जेके आहिनि उहे हींअर कानून जी शक्ल में उन्हनि इख़्तियार कया। लॉ मिनिस्ट्री उनखे क़बूल कयो आहे ऐं कानून ठाहियो वियो आहे उहो। हा, उहे अप्लाई कंदा। ऐं इन खां अलावा बि जिते जिते अधिकार खपनि दिव्यांगनि खे, ख़ासि करके ब्लाइंड खे, त मां उन्हनि जे लाइ कोशिशि कंदो रहंदो आहियां। केस बि फाइल करे लड़िया आहिनि, मां ख़ुदि लड़िया आहिनि। ऐं ख़ुदि त मां जॉब में हुजण जे करे न बि लड़ी सघंदो आहियां, पर उनखे पूरो जेको सपोर्ट आहे बैक एंड, उन्हनि जो जागरूक करणु, उन्हनि खे ॿुधाइणु उन्हनि जे राइट्स जे बारे में, ऐं उन खां पोइ कोर्ट ताईं उन्हनि खे वकील वठी ॾियणु, इहो मां करण जी कोशिशि कंदो रहंदो आहियां पंहिंजे डेयर संस्था जे माध्यम सां। ऐं वैसे बि त इहे थोरो घणो जेको मां त ईअं सम्झां थो कि इहे जेको अवॉर्ड मिलियो आहे, इहो रिकॉग्निशन इन करे आहे कि जेको मां थोरो घणो कयो आहे इन खे बरक़रार रखां। अञा घणो कुझु कयो कोन्हे। हा, उहो थींदो आहे। को बि अवॉर्ड मिलण खां पोइ माण्हूअ जी जवाबदारी वधी वेंदी आहे, छाकाणि त कंहिं बि मंज़िल ताईं पहुचणु चवंदा आहिनि ॾुखियो आहे। बिल्कुलु। पर उन खां वधीक ॾुखियो थींदो आहे उनखे बरक़रार रखणु। ऐं ख़ासि करके अवॉर्ड जी अहमियत ई इन करे आहे कि हाणे जेको बि कयो आहे इनखे अञा अॻिते वधाइजे, अञा कुझु करे सघिजे। ऐं इहो जेको अवॉर्ड मुंहिंजे हिसाब सां सभिनी जो जेको सहयोग सहकार मिलंदो आहे, कोई माण्हू अकेलो कुझु नथो करे सघे। त इहो मूंखे अवॉर्ड मिलियो इन करे मुंहिंजी काई वॾाई आहे हिन में, अहिड़ी काई ॻाल्हि कान्हे। पर सभिनी जो, मुंहिंजे विद्यार्थियुनि जो, मुंहिंजे घर वारनि जो, दोस्तनि जो, तव्हांजो, सभिनी जो जेको सहकार सहयोग प्राप्त थींदो आहे, इहो सभिनी अवॉर्ड सभिनी लाइ मुंहिंजे ख़्याल सां आहे। इहो साईं, असांजूं तव्हांखे घणियूं घणियूं शुभकामनाऊं, दुआऊं। अहिड़ा अवॉर्ड तव्हांखे अॻिते बि मिलंदा रहनि। असांजो मुल्क तव्हांजो क़दुरु कंदो रहे, मुल्क जा माण्हू तव्हांखे सुञाणनि ऐं तंहिंसां गॾु असांजी बि साख वधे। त असांजा दोस्त आहियो तव्हां। महिरबानी तव्हांजी महिरबानी। हा, त हेॾा ई असांजो दोस्त भगवान बावाणी ऐं हेॾा मां नारी लछवाणी वेठो आहियां। हे राजेश आसूदाणी, रकीब ऐं कन्हैयो शेवाणी, हे सभु दोस्त आहियूं। ओम टहलियाणी बि हिते आहे। ऐं सभिनि जे तरफ़ां घणियूं घणियूं शुभकामनाऊं, वाधायूं, दुआऊं। महिरबानी साईं जी, महिरबानी।